अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरान टीवी न्यूज़ आया है सायरा जमी सबका बेरीक नजर खास खबरों ते। वज़ीर आज़म इमरान खान अज बजट इजलास के खिताब कंदो। हुकूमत कौमी असम्बली जे इजलास बाबत हिकमत अमली तैयार करे वरती। वज़ीर आज़म जे खिताब का पहिरीं मुखालिफ धुर सां मामला तय कया वेंदा। पाकिस्तान में कोरोना केसनि जी शरह मामूली इज़ाफ़े सां 2.32% थी वई। कोरोना वायरस जा 979 नवां केस ज़ाहिर। 24 कलाकनि दौरान वधीक 27 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। सुभाणे खां पेट्रोल 6 रुपया ऐं डीज़ल 3 रुपया महांगो करण जो इम्कान। ओगरा समरी तैयार करे पेट्रोलियम डिवीज़न खे मोकिले छॾी। नाणे वारी वज़ारत वज़ीर आज़म सां मुशावरत खां पोइ तेल जे अघनि में वाध बाबति फ़ैसिलो कंदी। पेट्रोल की कीमत 16 जून ते भी 2.25 रुपया वधाई वई हुई। वफाकी तालीमी इदारनि में 18 जुलाई का 1 अगस्त ताईं गर्मियन जूं मोकलूं हूंदियूं। पंजाब में 1 जुलाई का 1 अगस्त ताईं मोकलूं। खैबर पख्तूनख्वा में स्कूल 1 का 11 जुलाई ताईं बंद रहंदा। सिंध में गर्मियन जी मोकलुनि जो फ़ैसिलो न थी सघियो। घोटकी जे इलाइक़े कचो बिंडे में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो। पुलिस मोबाइल ते फायरिंग में एहलकार अब्दुर रहमान वसीर शहीद, एक एहलकार जख्मी। खानपुर में पुलिस तरफा चकवासी मुकवी के बाजियाब कराइण जी दावा। SSP शिकारपुर तनवीर तुंजो जो चवण आहे त 19 रमज़ान ते अगवा थियल हाफ़िज़ ताहिर मेओ खे धाड़ेलन पुलिस जे दबाव सबब छॾे ॾिनो आहे।